आयो मेलो मुंहिंजे साईं जो। जय साईं पुरस्नाराम जी। आयो मेलो मुंहिंजे साईं जो, आयो मेलो साईं पुरसन जो, कि मिली सभु मौज कयो, कि मिली सभु मौज कयो साईं दर ते, ओ साईं दर ते। साईं पुरस्नाराम साहिब जिन जो 116वां वर्सी मेलो वॾे धाम धूम सां दरबार साहिब पुरस्नाराम साहिब सांभर लेक में मल्हायो वेंदो। 21 ऐं 22 मार्च जो सांभर लेक में मल्हायो वेंदो। हिन मेले में देश विदेश जी संगत, साईं जा सिख शेवक प्रेमी ईंदा। अव्हांखे बि निमाणी नींड निजे थी कि अची हिन मेले में शोभा वधाईंदा ऐं सत्संग शेवा जो लाभ वठंदा। प्रोग्राम हिन रीति आहे कि 21 मार्च सुबुह जो 10 बजे झंडो साईं जो चढ़ंदो। तंहिंखां पोइ वापारियुनि जो भंडारो आहे। शाम जो 5 खां 7 सत्संग भॼन, 7 खां 9 संझा ऐं शेवा, तंहिंखां पोइ भंडारो। तंहिंखां पोइ राति जो 11 खां 2 लॻे ताईं साध गुरमुखदास, तमामु सुहिणा कलाकार इंदौर जा, ऐं गॾोगॾु बड़ौदा जो कलाकार पिंटू, उन्हनि जो प्रोग्राम थींदो। ॿिए ॾींहुं यानी 22 मार्च जो सुबुह जो झंडू ऐं जाटुनि जो कार्यक्रम थींदो। सुबुह जो 10 खां वापारियुनि जो 2 बजे ताईं। तंहिंखां पोइ वापारियुनि जो भंडारो। शाम जो उहो साॻियो ई नियम रहंदो। 5 खां 7 सत्संग भॼन, 7 खां 9 ताईं संझा शेवा, तंहिंखां पोइ भंडारो। ऐं तंहिंखां पोइ सॼी राति जो भक्ति संगीत जो कार्यक्रम रहंदो, जंहिंमें इंदौर जा कलाकार साध गुरमुखदास, बड़ौदा जा पिंटू ऐं गॾोगॾु भारत जी, सॼे मुल्क जी तमामु सुहिणी पार्टी बालक मंडली जो प्रोग्राम थींदो। 23 तारीख़ सुबुह जो 5 लॻे पलव पाए मेले जी समाप्ति थींदी। तव्हां सभिनी खे वरी बि नींड ॾियूं था, अची साईं जी आसीस वठो ऐं सत्संग ऐं शेवा जो लाभ कमायो। इहो ॾींहुं 11 फगुण जो साईं पुरस्नाराम साहिब जिन जीअरे समाधि वरिती। चवंदा आहिनि कि साईं महीनो पहिरीं हिन ॻाल्हि जी पूरी घोषणा कई कि मां फलाणे ॾींहं ते ऐं समाधि वठंदसि। जॾहिं साईं समाधि में वेठा त चवंदा आहिनि साईं जे हथ जी माला हलंदी रही ऐं ईअं जोति निकिरी वई हली। त उते ई साईं जी जीअरे समाधि जीअं साईं वरिती त उते ई साईं जो कुॿो ठारायो वियो। त अचो हिन मौक़े ते संतनि जी आसीसा वठूं, संतनि जी दुआ खटूं ऐं मौजूं माणियूं। जय साईं पुरस्नाराम जी।